में बरसात सबबि बचाव बंद के खतरो वधी वियो आहे। इलाइक़े वासियुनि जी कंहिं सार न रही आहे। उन हवाले सां असां मोरे मां धरती टीवी जे रिपोर्टर सादिक सरदारी जी हीअ रिपोर्ट। पानी आहे, हेॾां बरसाति जो पाणी आहे ऐं यूसी सालियापुर में तव्हां हर कंहिं बि ॻोठ में वञो त जेॾां चोतरफ़ असांखे पाणी आहे। उन खां पोइ जेको आहे सो वरी ॿोॾि जो पाणी आहे। दोस्तनि तव्हांखे ॿुधायो त जेको आहे सो को जॻह वांदी न आहे जिते बंदि खे घार न हुजनि। असां हिते बीठा आहियूं पिया त जेको आहे सो हितां को बि न को हिन महिल ताईं को ऑफिसर आयो आहे, न को नंढो न वॾो अथव ऐं खॾा बंदि कयो या छा, को बि हिन महिल ताईं साईं शिकायत जेको आहे सो पाण जेको आहे सो ख़बर न आहे, अलाए किथे सुता पिया आहिनि, छा आहे नेट ते असां भरे ऐं जेको आहे सो माना मोकिलिया आहिनि। इहे छा उन्हनि ॾिठा कोन था जा वरी जेको आहे सो निंड में आहिनि या छा आहे। सभिनी खे माण्हुनि खे ख़बर आहे त छा करिणो आहे छा न आहे करिणो। ॿोॾि जो सिलसिलो आहे त जेको आहे असां वञूं या हेठियुनि खे हिदायत कयूं। असांजा ही ॾिसो ॻोठ घर ॾिसो, को बि यूसी चेयरमैन, ज़िले चेयरमैन, को बि कामेरो वॾेरो, को बि गवर्नमेंट जो माण्हू यूसी चेयरमैन असां मीर आलमनी ॾिसो 28 जे मुंडे ते असां सां गॾु, पर हिन वक़्तु ताईं बि लड़ी असां वटि न आयो आहे। दबा जेरा आयो, मुआ आयो, बचा आयो, 3 ॻोठनि जो पाणी असांजे ॻोठ में जमो आहे। अॼु 8 ॾींहं आहे, उनखे चयो अथऊं बाबा असांखे को कपिड़े जो पैंप असांखे वठी ॾियो त असां पाणी ई असां दाहूं करे करे थकिजी पिया आहियूं। हींअर ताईं को ऑफिसर न पहुतो आहे। बराए महिरबानी असांजी ज़िंदगियूं बचायो। कलातूं आहिनि प्लस में असांजो ॻोठ मां पाणी बि नथो निकार थी सघे ऐं बंद खे बि वॾा घारा आहिनि। मां अपील थो कयां वस वारनि